सिंध जे कुंड कुर्च में या मोम हला रहिया आहियूं त सिंध जागे पई। सिंध जो अजरक ऐं टोपी जो जेको ॾियारो मल्हाए पियो वञे उन सिलसिले में इंशा अल्लाह ताला कराची में लखे सिंधी गॾु थींदासीं। सिंधी टोपी वारा सिंधी माण्हू सिंध धरती जा असल वारिस इंशा अल्लाह ताला ॻोठ ॻोठ में सुजागी पैदा करियूं पिया। अॼु हिते मेमण ॻोठ में अवामी प्रेस क्लब मलीर में आया आहियूं। असां प्रेस क्लब जे दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं असां चाहियूं था तव्हीं असांजा ॿाह ॿेली थियो। हर उहो पैगाम जेको सिंध जे सुजागी जो हुजे, सिंधी टोपी ऐं अजरक जो हुजे, जेको कराची खे बचाव जो हुजे, सिंध खे बचाइण जो हुजे, उन मुहिम में इंशा अल्लाह ताला असां तव्हां सभु गॾु हूंदासीं। असां मुश्ताक सर्की साहब ऐं ॿियनि दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं जेको अॼु हिन जागरता मुहिम में असां सां गॾु आहिनि। इंशा अल्लाह ताला हर जॻह ते हर मुहिम में सिंध खे बचाइण जे लाइ गॾु हूंदासीं। इहो साथ आहे, इहो वचन आहे त सिंधी हिकु आहे, सिंधी हिकु क़ौम आहे ऐं उनजी सकाफ़त बि हिकु आहे। इंशा अल्लाह टोपी ऐं अजरक ॾींहुं शानियातो तरीक़े सां मल्हाईंदासीं। जो अजरक ऐं टोपी जो जेको ॾियारो मल्हाए पियो वञे उन सिलसिले में इंशा अल्लाह ताला कराची में लखे सिंधी गॾु थींदासीं। सिंधी टोपी वारा सिंधी माण्हू सिंध धरती जा असल वारिस इंशा अल्लाह ताला ॻोठ ॻोठ में सुजागी पैदा करियूं पिया। अॼु हिते मेमण ॻोठ में अवामी प्रेस क्लब मलीर में आया आहियूं। असां प्रेस क्लब जे दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं असां चाहियूं था तव्हीं असांजा ॿाह ॿेली थियो। हर उहो पैगाम जेको सिंध जे सुजागी जो हुजे, सिंधी टोपी ऐं अजरक जो हुजे, जेको कराची खे बचाव जो हुजे, सिंध खे बचाइण जो हुजे, उन मुहिम में इंशा अल्लाह ताला असां तव्हां सभु गॾु हूंदासीं। असां मुश्ताक सर्की साहब ऐं ॿियनि दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं जेको अॼु हिन जागरता मुहिम में असां सां गॾु आहिनि। इंशा अल्लाह ताला हर जॻह ते हर मुहिम में सिंध खे बचाइण जे लाइ गॾु हूंदासीं। इहो साथ आहे, इहो वचन आहे त सिंधी हिकु आहे, सिंधी हिकु क़ौम आहे ऐं उनजी सकाफ़त बि हिकु आहे। इंशा अल्लाह टोपी ऐं अजरक ॾींहुं शानियातो तरीक़े सां मल्हाईंदासीं। ईअं त सिंध जी सकाफ़त हिकिड़ी शाहूकार सकाफ़त आहे ऐं असां सिंधी सॼी दुनिया में हिकु अज़ीम सकाफ़त, तहज़ीब, तमदुन ऐं पंहिंजे ट्रेडिशन्स जा अमीन आहियूं। ऐं हीअ सकाफ़ती ॾियारो जेतोणीकि हर साल मल्हायो वञे थो। टोपी अजरक जो राज सॼी दुनिया में क़ाइमु आहे। दुनिया जी का कुंड कुड़च न आहे जिते सिंधी को आबाद न हुजे। असां वचन कयो आहे जेतोणीकि 6 डिसंबर अञा 5-6 ॾींहं पोइते आहे, 7 ॾींहं पोइते आहे, पर उनखां अॻु ॾिसो पिया सिंध जी दिलि कराची में असां तमामु घणो माण्हुनि खे मोबिलाइज़ कयो आहे। सिंधी मीडिया जेको सॾु ॾिनो आहे सिंध जे वारसनि खे गॾु करण जो। सिंध जा वारिस सिंध जी दिलि कराची में गॾु थी चुका आहिनि। कुंड कुर्च में हिन वक़्तु टोपी अजरक जो राज आहे ऐं 6 डिसंबर ते जॾहिं लखे सिंधी सिंध जी दिलि कराची में मुख़्तलिफ़ रोड रस्तनि ते हूंदा त उन ॾींहुं हिकिड़ो ई नारो हूंदो त जाॻिया जाॻिया केरु जाॻिया। त हिन भेरे असां छाकाणि त सिंध मथां, सिंध जी वादत मथां हमेशह धारिया ऐं लोधियल माण्हू वार कंदा रहिया आहिनि ऐं हमेशह उहे नाकाम थींदा रहिया आहिनि। त हिन भेरे अचो किरोड़े सिंधी वचन कयो। जॾहिं ॿेट खसण जी कोशिशि कई वञे, जॾहिं कराची खे अलॻि करण जी ॻाल्हि कई वञे त उन वक़्तु सिंध जी सकाफ़त खे असां क़ौमी ईद सां गॾोगॾु क़ौमी ॿधी में तब्दील कयूं ऐं धारनि खे पीउ जी जागीर न आहे सिंध, तूं टुकड़ा कंदे ऐं न्याज़ी मवाली ॿेट तुंहिंजे पीउ जी मिल्कियत न आहिनि, सिंध जो हिसो आहिनि, सिंध जी मिल्कियत आहिनि। त 6 डिसंबर ते सिर्फ़ु असांखे नाच न आहे नचणो, रक़्स न आहे करणो, हो जमालो न आहे ॻाइणो, हिकिड़ो मिसाली इतिहाद जो मुज़ाहिरो करे दुनिया खे ख़ासि तौर ते सिंध जे दुश्मननि खे ललकारणो आहे त जाॻिया जाॻिया।